अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे काज़ी काज़न। त दोस्तों काज़ी काज़न सिंधी अदब में पहिरियों वॾो शाइर हुयो, सभ खां पहिरियों शाइर हुयो। ऐं काज़ी काज़न समन जे आख़िरी दौर ऐं अरगुननि जे शुरूआती दौर जो शाइर हो। त दोस्तों ही क्लासिकल शाइर आहिनि। काज़ी काज़न थी वियो, सचल सरमस थी वियो, शाह लतीफ़ थी वियो, शाकिरीन बुलड़ी वारा थी विया, इहे आहिनि सभु क्लासिकल शाइर। सो पाण जेके आहिनि समन जे आख़िरी दौर ऐं अरगुननि जे शुरूआती दौर जो शाइर हो। असल में सेवण जो रहवासी हुयो, पर पोइ लॾे अची बखर में वेठो। जॾहिं शाह बैगर अरगून ठटे ते हमिलो कयो त क़त्लेआम शुरू कयो, त काज़ी काज़न जो ख़ानदान बि ठटे में रिहाइश पची वियो। काज़ी काज़न जे मामला फ़हमी ऐं ज़ाती कोशिशनि सां शाह बैग अरगून ठटे में क़त्लेआम बंदि कयो। काज़ी काज़न पंहिंजे दौर जो वॾो आलिम हू, हदीस फ़िक़ह ऐं इस्लामी कानून में महारत रखंदो हो। तो दोस्तों काज़ी काज़न जा असांखे केतिरा भेद मिलनि था। काज़ी काज़न खे सिंधी ॿोली जो पहिरियों शाइर चयो वञे थो, वॾे में वॾो शाइर हो। बयानुल आरिफ़ीन में संदसि 7 बैत मिलिया आहिनि। हिननि जा जेके आहिनि 7 बैत असांखे मिलिया आहिनि, इहो असां लिखंदासीं। त ॿ टे असां जेके यादि करे, जोगी जॻायो सुतो हुउसि निंड में, तंहिंखां पोइ थियो संदे पहिरियां पेचरे, कंज़ कदूरी काफ़िया खे कीन पढ़ियुमि, सो पारी ॿियुमि जितां पिरी लधुमि, सेई सेल थियाम पढ़ाम जे पाणा, अखर अॻियां उभिरे वाॻो थी वरियाम। सो दोस्तों इन हवाले सां इहे जेके असांजा 7 बैत आहिनि, इहे तव्हां लिखी सघो था, इहे पढ़ी यादि करे सघो था। सो इन खां अलावा काज़ी काज़न जा जेके बैत आहिनि, उहे ज़माने जी गर्दिश करे सिंध जूं हदूं सरहदूं टपी वञी हिंदुस्तान पहुची विया। हुते हरियाणा सूबो आहे जेको हुनजो, उनजे ॻोठ राणीला जे हिकु मढ़े में कलमी नुस्खे जी सूरत में महफ़ूज़ रहिजी विया। उहे बैत हिंदुस्तान जे हिकु अदीब हीरे जेठालाल ठकर ताईं पहुता, जन उन्हनि खे सूदे सवारे जेको आहे उन्हनि खे छपरायो आहे काज़ी काज़न जे जो कलाम जे नाले सां। त दोस्तों इहो लिखंदासीं काज़ी काज़न जो कलाम, पोइ इहो लिखंदासीं बाबा हरियाणा हरियाणा जे हिकु ॻोठ माना हीरे ॻोठ राणीला में हीरे ठकर नाले हिकिड़े जेको आहे हिंदू अदीब जेका आहिनि छपराया आहे। सो सभिनी सूफ़ियनि असल खां वठी पाण सुञाणण ते ज़ोर ॾिनो आहे। ऐं चवनि था त हक़ जी ॻोल्हा लाइ झर झंग में रुलण ऐं बयान बाननि में भटकण जे बजाए झाती पाइजे। काज़ी काज़न चवे थो त न सो लाहो न सिरो न ओराम न पार, मोड़ो वेतन जंहिंखे सूमन में मंझि निहार। त दोस्तों हिन में बि असांखे जेको आहे पाण सुञाणण ऐं हक़ खे ॻोल्हण लाइ ऐं जेको आहे पंहिंजे पाण खे सुञाणण जी ज़रूरत आहे। जीअं सचल सरमस्त जी शाइरीअ में असांखे नज़र अचे थो त माना हेॾां होॾां तव्हां जेको आहे लीआ न विझो, पंहिंजे अंदर जी अख सां पंहिंजे अंदर खे ई सुञाणो, उन में ई तव्हांखे हक़ मिलंदो, उन में ई तव्हांखे इहे खणी चइजे त कुल काइनात मिलंदी। पंहिंजे पेरनि सां जॾहिं मन लाइजे थो त दुनिया जा सभु लॻ लगापा लाहिणा था पवनि। ईअं थी कोन थो सघे त पिरीत बि मन में हुजे ऐं दुनिया जी रीत बि निभाइजे। काज़ी साहिबु चवे थो त अखर ॿिया विसार, अलिफ़ अॻियो ई यादि कर, छो तूं ॾियो ॿार जो न उजामे कॾहिं। जेके सचा सालिक हूंदा आहिनि, उहे हर माण्हू सां पंहिंजे अंदर जो अहवालु न ओरींदा आहिनि। हुन दुनिया जे गंदगी ऐं नफ़रतनि जे दरमियान रही बि पंहिंजी ताज़गी ऐं पाकाई बरक़रार रखंदा आहिनि। सिर हिकिड़ी वसन जर में निभ न गॾो, सार न सालूर मथे कमल फुलारियो। काज़ी काज़न जीअं त मोहबत जो दाई हो, उन मोहबत में जीअरे विसाल नसीब न थींदो आहे। जैसी सालिक जीअरो रहे थो, हुनखे जुदाई ऐं फ़राक जा अज़ाब सहणा पवनि था। दोस्तों इहो मां अॻु में बि तव्हांखे ॿुधायो हो त विसाल वसल या विसाल इहो चइबो आहे माना मुलाक़ात खे, माना महबूब सां मिलण खे। फ़राक ऐं हिजर वग़ैरह इहे मीन्स जुदाई, महबूब जी जुदाई। के वेझाई दूर के दूर ई ओॾा ओलहा, होजी जर सालूर लधी त कनो लाह कर, सो कुनो लाह कर। सो दोस्तों इन खां अलावा काज़ी काज़न जो हिंदुस्तान मां हथ आयल कलाम वाकई सिंधी अदब लाइ हिकु बेशबहा खज़ानो आहे, जेको असांखे संदसि वक़्त जी ॿोली अदब ऐं फ़िक्र सां पूरी तरह रोशनास कराए थो। त दोस्तों अगरि असां इहो मीन्स समन जे दौर खे दौर ॾिसूं त समन जो दौर तक़रीबन
1350 में स्टार्ट थिए थो। सो दोस्तो ॾिसो त 1350 में वञी जेको आहे उन दौर में त वञी अहिड़े क़िस्म जी शाइरी थियणु, सो इहो हिकु वॾो जेको आहे ॿोली लाइ खज़ानो आहे। इहे ॿोली जे हिकिड़ो रिच हुजणु जेको वॾो सबूत आहे। तो दोस्तो इन में असां इहे लिखी सघूं था, काज़ी क़ाज़न जो हिकिड़ो बैकग्राउंड लिखंदासीं, तारुफ़ लिखंदासीं त समन जे आख़िरी दौर अरगुननि जे शुरूआती दौर में हुआ, पोइ उनजी कंट्रीब्यूशन लिखंदासीं त इन जी मामला फहमियूं जे करे अरगुननि सिंध में क़त्लेआम बंदि कयो, उनजा इहे कंट्रीब्यूशन्स लिखंदासीं। पोइ उनजो लिखंदासीं काज़ी क़ाज़न जो कलाम, पोइ उनजी हिकिड़ो बैकग्राउंड लिखंदासीं, बाबा हीअ जेको आहे काज़ी क़ाज़न जो कलाम बयानुल आरिफ़िन में बि ॾिनल आहे। उन खां अलावा काज़ी क़ाज़न जे कलाम जे नाले सां हिकिड़े हिंदू जेको आहे जेठालाल हीरे ठकर जेको आहे राणीला में जेको छकरायो उहो बि कयो, जंहिंमें 7 बैत आहिनि। सो इहे जेके आहिनि माना इहो वरी असां लिखंदासीं। पोइ उनजी जेके शाइरी जा कुझु बैत लिखी उन्हनि ते जेको आहे मुख़्तलिफ़ उनजा पहलू ॾिसंदासीं, बाबा हिन में हक़ जी ॻाल्हि आहे, हिन में अवादतुल वजूद आहे, हिन में बाबा असांखे मिजाजी इश्क बि मिले थो, इहो उनजी शाइरी ते असां तजिया कंदासीं। ऐं पोइ अहिड़े हवाले सां जेको आहे असां आख़िर में अची हिनखे ख़तमु कंदासीं। दोस्तो इहो हुयो काज़ी क़ाज़न ऐं जेको सिंधी ॿोली जो वॾो शाइर हुयो। ऐं इन हवाले सां जेको आहे उमेदु आहे त इन ते अगरि अची वेंदो त हिकिड़ो तव्हां हिकिड़ो सुठो हिकिड़ो जवाबु तयारु करे सघंदा पेपर में। इनशाला थैंक यू, वरी बि मिलंदासीं ॿी वीडियो में। थैंक यू।